नाज़रीन असां हिन वक़्तु बांसदाबाद भरिसां मंछूर ढंढ ते मौजूदु आहियूं। RD 82 ते हिन वक़्तु तव्हां मंछूर में लगातार पाणी जो चाड़ ऐं हवा जो वहिकिरे सबबि जेको हीउ पाणी जो जेको लहर आहिनि जेके बंदि मंछूर जे जेके कपर ते जेके पथर जेके पियल आहिनि उहे पथर जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि तां लुड़ी रहियो आहिनि ऐं काफ़ी हंधनि ते बंदि मंछूर कमज़ोर नज़र अची रहियो आहे। इंतिज़ाम हिन महिल स्क्रीन तां ग़ाइबु आहे जॾहिं त बंदि मंछूर खे ख़तरो हुजण सबबि केतिरा ई ॻोठ हिन महिल बि बरसाति जे पाणी जे लपेट में अची विया आहिनि। अचो त हितां जे जेके मुहाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। वॾो ख़तरो हाणे सफ़ा बाक़ी बीठो आहे, अधु फुट चढ़ियो त ख़तमु थी वेंदो। हिते को बि न आयो आहे, मालिकी न थी आहे। हीअ हड़ पथर किरंदा था वञनि, असांखे ख़तरो आहे, असांजा बचा ॿुॾंदा जे हीअ किरण वारो आहे। ॾाढो ख़तरो आहे ऐं हाणे पथर बि वञनि था पिया ऐं इहा अलाह खे सुवाल आहे त हाणे को साईं को करे मदद असांजी न त असांजो नुक़सानु थींदो, ॻोठ राज सॼो तबाह थी वेंदो। तमामु घणो ख़तरो आहे, बहितर ख़तरो आहे ऐं असांजो मुराद साहिब खे अपील आहे त असांजी मालिकी करे, न त असांजो मुल्क तबाह थियण वारो आहे ऐं हीअ का बि सहूलियत मां सफ़ा तबाह थियण वारो पाणी मां क़रीब 19 फुटनि ते पहुतो आहे। मुराद शाह खे अपील कंदासीं त हीउ जेको बंद खे ख़तरो आहे, हिन में दादू भान सेवण बूबक सभु ॻोठ हिन में ॿुॾी सघनि था। साईं खे असां गुज़ारिश कयूं था त असांजी मदद करे। केर बि कंहिं न आयो आहे, न पथर जी गाॾी आई आहे, न कोई एस जो न जेके बि बंद जा दारोगा आहिनि केर बि न आयो आहे। असां उनखे अपील था कयूं था अचे मदद कनि, न त माण्हू मरी तबाह थी वेंदा। जी नाज़रीन, अवां हितां जे मुहाणनि जा ॻाल्हियूं ॿुधा, उन्हनि जो चवणु आहे त बंदि मंछूर इंतिहाई कमज़ोर वारी सूरत हाल में आहे। आबपाशी अमलो हिन महिल अगूर निंड पियल आहे। चूंडियल नुमाइंदा तोड़े सिंध जो वॾो वज़ीर हिन वक़्तु असांजो का सार संभाल न आहे लधे। असां हिकु तरफ़ बरसाति में मुतासिर थिया आहियूं, ॿिए तरफ़ बंदि मंछूर इंतिहाई कमज़ोर थी वियो आहे। जॾहिं बंदि टुटण खां ख़तरो जेको आहे बरक़रार थी वियो आहे। जेकॾहिं बंदि मंछूर टुटी थो वञे त भान सेवण बूबक समेत केतिरा ई शहर पाणी जे लपेट में अची वेंदा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे सिंध जे वॾे वज़ीर खे बि हिन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। फौरी तौर इंतिज़ामिया खे पथर विछाई करे ऐं बंदि खे मज़बूत करण लाइ को जोगा उपाउ वरितो वञे। कैमरामैन ज़मीर चांडे सां गॾु आदम मेंगल, अवामी आवाज़ TV बांसदाबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।